ये तव्हांजी पती आहे 300 रुपया जमा कयासीं, टोटल थियनि था 2300। न बाबा न, 2300 न लिखो बाबा, 2800 लिखो, 2800। 2800 रुपया, 500 ज्यादा। सब खैर था है? अरे बाबा तू लिख त सही न, मेहरबानी कर। साहब सामान चेक ना है कंदो। ठीक है यार, ठीक है, मां लिखी छॾियो आयांसि 2800 रुपया। ये वठ बिल। ठीक है साईं, तव्हांजी मेहरबानी साईं, मेहरबानी। 500 रुपया साईं ॾेई छॾियो न मूंखे। साहब त उहे तव्हांजे 2800 रुपया अकाउंट में मोकिले छॾींदो। अच्छा यार, अच्छा, ॾियां तो 500 रुपयो। वाह यार वाह, मज़ो अची वियो। 500 रुपया तो निकिता। साहब खे इन ॻाल्हि जी छा ख़बर, वरी बेचकर जी बेचकर ॾिसंदासीं। बस त पोइ मूंखे प्लाटनि जो रेट सही लॻो, मां पोइ ॾेई छॾियमि। हाणे त वरितो हूंदई, साल खनि मस थियो आहे। सही सही, ॾाढो सुठो कयो अथव। मौक़े ते छक्को हणणी सही मुनाफ़ो ॾींदो आहे। न त अॻियां हली करे इन प्लाटनि जे रेट जो मूंखे को सही सूरत नज़र कोन थो अचे। बाद में तोखे इहो मुनाफ़ो कोन मिले हा। बिल्कुलु सही था चओ तव्हां, इन जे करे त मां ॾेई छॾियुमि। साहब सामान वठी आयो आहियां बाबा, हे सामान जो बिल आहे बाबा। सही सही, सभु कुझु वठी आयो आहे न, कोई सामान रहिजी त न वियो आहे न? जी जी साहब, सभु कुझु वठी आयो आहियां, तव्हां बेफ़िक्र थियो बाबा। यार तुंहिंजो नौकर त ईमानदार आहे, यार मूंखे बि त अहिड़ो को नौकर ॻोल्हे ॾे। मुंहिंजो नौकर मजाल आहे जेको बिल ठाराए खणी आयो हुजे। हा यार, इन जी इहा आदत तमामु भली आहे। मां बिल ॾिसंदो त न आहियां, पर हमेशह बिल ठाराए करे खणी ईंदो आहे। इहो त बिल्कुलु सही आहे, पर यार हिनखे तनख़्वाह घणी ॾींदो आहे? तनख़्वाह त वैसे हिन जी 10,000 आहे, पर यार अॻे महीने खां वठी मां हिनखे तनख़्वाह न आहे ॾिनी। पोइ बि वीचारो कम ते लॻो पियो आहे। बसि कुझु घर जा इख़राजात वधी विया हुया, इन जे करे। ग़लति ॻाल्हि आहे, इख़राजात जो हिन जी तनख़्वाह सां कहिड़ो वास्तो? ग़रीब माण्हू आहे यार, हुनखे पंहिंजी तनख़्वाह टाइम सां ॾींदो कर। अड़े यार, हिन मुलाज़िमनि खे कंट्रोल में करे रखिणो पवंदो आहे, पोइ इहे सिधा रहंदा आहिनि। तोखे ख़बर न आहे। ख़ैर, मां हिनखे चवां थो पाण जहिड़ो को ॻोल्हे ईंदो। वाह साईं वाह, कमाल आहे। तू त जावेद साहब खे लुटण जो चङो भलो प्रोग्राम ठाहे वेठो आहीं। 2500 बिल ठहियो आहे, 3000 बिल लिखाराई तो। अॻे चक्कर बि 500 ज्यादा वठी वियो आहे। अरे यार तोखे ख़बर न आहे, ही सभु कुझु मां कंहिं मक़सद लाइ कयां थो। भला अॻे मां ईअं कॾहिं कयो आहे? हाँ, अॻे चक्कर लिखाराई न हुई, सभु कुझु विसरी वई। अरे बाबा, अॻे चक्कर जी ॻाल्हि नथो कयां, उन खां अॻु जी ॻाल्हि थो कयां। ख़ैर तव्हां हिनखे छॾियो, तव्हां पंहिंजे दिमाग़ ते ज़ोर न ॾियो। साहब ॼाणे मां ॼाणियां। ठीकु आहे यार, ठीकु आहे, कॾहिं मूंखे न फासाई। ॿियो सभु ख़ैर आहे? हाँ, अच्छा जावेद साहब। हेलो, जावेद भाउ, मां ज़फर थो ॻाल्हायां। हा हा ज़फर, नंबर सेव आहे तव्हांजो। कीअं आहियो, ठीकु आहियो? मां त ठीकु आहियां जनाब, पर तव्हांजो मुलाज़िम सही न आहे। चोर आहे 1 नंबर। चोर? उहो बि तारिक? मां कुझु सम्झो न आहे। कंहिंजी चोरी कई हुन? तव्हांजी चोरी, ॿियो कंहिंजी चोरी? सामान वठी वेंदो आहे, उतां पैसा बचाईंदो आहे। अगरि तव्हांखे यकीन नथो अचे त तव्हां सादिक खां अची पुछी सघो था। सही सही, चलो सुठो कई जो तो मूंखे सभु कुझु ॿुधाए छॾी। मां पहिरियां सादिक खां तस्दीक करे पोइ इन तारीख़ जो ख़बर वठां थो। महिरबानी यार तव्हांजी। न यार, महिरबानी जी काई ॻाल्हि न आहे, भाउ आहीं तूं मुंहिंजो। ॾिस यार सादिक, मूंखे सभु सच सच ॿुधाए। तूं पाड़ेसरी आहीं मुंहिंजो, ईअं न थिए जो मां सॼे मार्केट खे गॾु करे पोइ तोखां पुछां। न न जावेद साहब, मार्केट न, तव्हां सही था चओ। तारिक हर सौदे में 500 रुपयो ज्यादा लिखाराए वेंदो आहे। त पोइ तूं हुनखे चवंदो नाही त तूं ग़लति थो करीं? तूं बि वरी हुनजो साथ थो ॾीं? न सर न, मां हुन सां साथ में न आहियां। मां त इन लालच में हुयुमि त सौदो माखो खणंदो आहे, ईअं न थिए जो ॿिए कंहिंखो खणे। जीअं उहो तव्हां ॾे बिल खणी ईंदो हुयो, तीअं तव्हां मुंहिंजे अकाउंट में ट्रांसफर करे छॾींदा हुयो। सर मूंखे माफ़ करे छॾियो,
मूंखां वॾी ग़लती थी वई आहे। ॿीना इहा ग़लती मां कोन कंदुसि। ठीकु आहे, तोखे त मां माफ़ कयां थो, पर उन तारे खे मां कोन छॾींदुसि। नमक खाई करे हराम कयो उन। जी साहब, तव्हां घुरायो मां? तारिक, तो जेको सामान सादिक वारे दुकान खां वठी आयो आहे उहो त खणी अच, पंहिंजे घर ॾियणु आण। साहब, सभु जो सभु सामान? हा भाई, सभु जो सभु सामान। जी जी साहब, मां हाणे खणी थो अचां। साहब, तव्हां त चयो त हे सामान कंहिंजे घर ॾियणो आहे, पोइ तव्हां मूंखे सादिक जे दुकान ते छो वठी आया आहियो? हा तारिक, मां तोखे इंजे करे हिते वठी आयो आहियां त तूं ही सामान वञी करे सादिक खे वापसि कर ऐं उनखे चओ असांजे बिल जे पूरे जा पूरा पैसा असांखे वापसि करे। असांखे न खपे इहो सामान। वापसि? पर साहब, सादिक सामान वापसि त कोन वठंदो। हा, उहो वापसि कोन वठंदो या वरी तूं वापसि करणु नथो चाहीं? किथे तुंहिंजी चोरी न पकड़जी पए। शर्म नथो अचे अहिड़ी हरकत कंदे? माण्हू मूंखे चवनि था त कहिड़ो ईमानदार मुलाज़िम आहे तुंहिंजो, ऐं तो वरी छा कयो? ॿेड़ो ई गर्क करे छॾी पंहिंजी ईमानदारी जो। साहब, हिन में कसूर मुंहिंजो न आहे, बल्कि तव्हांजो आहे। मुंहिंजो रब थो ॼाणे, मां ईअं न हुयुमि बाबा। अरे ओए, मां चवां थो बकवास बंदि कर। छा मां तोखे चवंदो हुयुमि त वञी करे सामाननि मां पैसा बचाईंदो कर? जाहिल इंसान। साहब, तव्हां अॻे महीने खां वठी असांखे तनख़्वाह नाहे ॾिनी। तव्हांखे ॿिया त ख़र्चा यादि आहिनि, पर असांजी तनख़्वाह लाइ तव्हां वटि गुंजाइश ई न आहे। साहब, आख़िर मुंहिंजो बि घरु आहे, मुंहिंजा बि बचा आहिनि। इन तनख़्वाह ते त असांजो घर थो हले। पोइ असांखे इहा तनख़्वाह अगरि न मिले टाइम ते, त पोइ इहे सभु कुझु न कयूं त पोइ छा कयूं? छा कयूं? साहब, मां हथ ॿधी करे तव्हां खां माफ़ी थो वठां त मुलाज़िमनि जो ख़्यालु कंदा कयो। मुलाज़िम अहिड़ी हरकत तॾहिं कंदा आहिनि जॾहिं उन्हनि खे टाइम ते तनख़्वाह नाहे मिलंदी। न त साहब, हर माण्हू जी रत में नमक हरामी न आहे हूंदी। बिल्कुलु सही थो चवीं तारिक तूं। ग़लती त मूंखां थी आहे, मां ई कसूरवार आहियां इन सभ जो। बसि तूं हाणे हल मूंसां त तोखे तनख़्वाह ॾियां, ऐं मां तोसां वाइदो थो कयां त आईंदा तोखे तनख़्वाह मां वक़्त ते ॾींदो रहंदुसि। बसि अचु तूं मूंसां, अचु। पंहिंजे मुलाज़िमनि खे तनख़्वाह वक़्त ते ॾींदा कयो, छो जो इन तनख़्वाह जे करे त उन्हनि जे घर जो चुल्हो ॿरंदो आहे। तव्हांजे ग़फ़लत जे वजह खां उहे ग़लति राह ते निकिरी पवंदा आहिनि। अगरि तव्हांखे असांजो ही मैसेज सुठो लॻे त हिन खे पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। महिरबानी।